रैसे पांजे हमरान तो खूब मलायो पर खादम फकीर बि पाण मञायो शेरल जे आॾो थी अची बीह रहियो मञबो साईं। कमदार खादिम फकीर असांजे सम्झ खां घणो होशियार निकितो। ख़बर अथई शेरल सां बिट शेरल रहे थो हुते। रैसे असां वटि अहिड़ी रिपोर्ट न आहे। सुबेदार थी सघे थो शेरल ऐं खादम पाण में माइट तूं बि खणी रिपोर्ट ठाह। सूबेदार कारा रिपोर्ट ठाहिण में देर खणी विझोस काठ में। इहा भी ताकत शेरल जी आहे घट भी न चने सरखान खादम फकीर में हथ विझण ॾाढो ॾुखियो आहे। चार चङा हुन जी इज़त कंदा आहिनि। सूबेदार चोबो त खादिम फकीर कानून खां वॾो आहे ॿियो न रैसे बेज़र माण्हू खे तपाइबो त दुनिया खिलंदी। माण्हुनि में संदसि अक़ीदत आहे। जे ईअं थियो शेरल छितो मिरो थी वेंदो। शेरल रुगो कानून जे वर चढ़े घुमाए रखंदासूं। ॾुखियो आहे सुबेदार ॾुखियो वॾी ताक़त थो रखे अटकल सां मरंदो झेड़े में ॾाढो आहे। ख़ैर हूंदो कानून खां मथां न आहे छो त मुंहिंजो नालो सूबेदार कारो आहे। मां माण्हू जी मस्ती मिटाए छॾींदो आहियां। त पोइ मारे ॾेखार शेरल गुलनि जा हार पाराईंदो साएं इस्तक़बाल कंदो साएं। रेस वक़्तु ईंदो त शेरल मोह खणंदे। नज़ीर तू हलियो वन। मां आयो आहियां त इहो चेहरो ॾिसां। जंहिं लाइ मुंहिंजी ज़िंदगी बेचैन आहे बेकरार आहे। हवा छा मां तोखे न ॾिसां? हलियो वन हितां। रोई थी छो रुजी थी अकेली आई तॾहिं? अकेला ही आहे न। केमल तू आहीं केमल न आहीं। ईअं चओ न जहिड़ो आहीं तहिड़ो न आहीं। मां कीअं चवंदसि मां त ॿधी बानी आहियां न। हवा मां तोसां ज़्यादती पियो कयां इन जो मूंखे शदीद एहसास आहे। शायदि इन करे मूंखे जिस्म जी न रूह जी ज़रूरत आहे ऐं तुंहिंजो रूह कोटन में क़ैद आहे। न खादिमा मां रुगो तुंहिंजी आहियां। तूं जेको सम्झी थो न नज़ीर मुंहिंजो काल हुयो। मां जॾहिं खां तुंहिंजे नाले थी आहियां मां रुगो तुंहिंजी आहियां। ॿुधो अथमि त औरत हिकु दफ़ो प्यार कंदी आहे। मूं निभागीअ खे त उहो बि नसीब न थियो। हवा हवा
अमीर नपन जी पेशी कदे यार शेरल नपन जी पेशी 24 तारीख़ अथई। नपन खान थदो थी डामनो का मथाओ को बिना है। परेशान न थी मां आया जीअरो आया हुकुम कर कंहिंजो सिर कोड़े हणे ॾियां शेरल खपे शेरल शेरल जो नालो तो ॿुधां त रत तो टके हणी मुझे पटके जो तुरो लाड़े में तो थस रईस सच चवाए शेरल के डिगो रसो तो ही दिनो जे मुंडी मरोड़े छड़ी सा तो बस रईस हाणे त कम सफा पुट थियो पुडी सखा न पन छडाए भजियो पट कतया हाणे बरंदो न पर हुकुम कर रईस लाश कुत्तन का खाराए छड़ियांस
तू अञा ॿार आहीं, मां तोखे विञाइण नथो चाहियां। रईस अञा तूं मूंखे ॿार थो सम्झी? फारम ते हाणे का कुआरी न लभंदी। शोधो थी वियो आहे। रिस मूंखे शेरल खां वधीक खादुम फ़कीर तो ख़तरनाक लॻे। असां वारनि तकनि जा मुहागा पियो पाए। मुहागा तो काए असांजा? संदसि इहा हिम्मत? रईस भाउ मुंहिंजो आहे, पर पुठ त शेरल जी अथसि। छा खादिम छा कब्ज़ो। जानू जीअं मीरनि खे घरा लॻी ईअं मूंखे बि लॻण लॻी आहे छा? न भोतार, असीं तुंहिंजा ग़ुलाम आहियूं ऐं ग़ुलाम कॾहिं बि मालिकनि सां मुआदो कोन अटकाईंदा आहिनि। त पोइ खादिम सां मुंहुं मां ॾींदुसि। तव्हां परवाह न कयो। ये ज़मीन अल्लाह जी आहे, ये असां खेड़ींदासीं। फ़कीर बाबा ही रईस चान जी बनी जा मुहाक असीं कीअं खेड़ींदासीं? चने सर बि ख़लक़ल अल्लाह जो आहे ऐं असीं बि ख़लक़ल अल्लाह जा आहियूं। ये काइनात हिन धरती जो वजूद अल्लाह जी तरफ़ मां ॾिनल आहे। त पोइ मूंखे इहो ॿुधायो त हिन धरती जो मालिक चने सर आहे या मुंहिंजो रब? बाबा मालिक त सुहिणो रब आहे। त पोइ खेड़ियो ख़ुदा जी ख़लक़ल ज़मीन खे जो खेड़े सो खाए। माहू निकिरे नथो सांभा। असुल छपिजी वियो आहे, छपिजी। केरु? शेरल? तूं बि उन बाबति सोची पियो शायदि? मिठा सोचा तो केॾो नाज़ाद आहे। जानू जी या चने सर कंहिंजी कान कोन्हेसि। ऐं तूं उन्हनि जी रखवाली में पूरो आहीं। पर जेकॾहिं तूं गैरत करी न त तूं बि शेरल आहीं ऐं मां बि शेरल आहियां। मिठा हाणे सही नथो सघां, यार का ट्रिक कर। अड़े तूं हिम्मत कर, नंगनि ते हथ ॾे। पंहिंजा आहियूं, को बि कमु कोन ईंदी। ग़ुलाम आहीं ग़ुलाम। रुगो मुंहिंजे पेरनि में कड़ी आहे ऐं तुंहिंजे हथनि में बंदूक। पर आहियूं त ॿई ग़ुलाम न। ग़ुलामी मां छुटकारो वठबो वञो। ग़ुलामी मां छुटकारो पहिरें रत मुंहिंजो वहंदो सांभा। सदुनि खां गही गही छा मिलियो आहे? ॿ वेला रुखी मानी ऐं पेरनि ही कड़ियूं। पंहिंजे नसीब में इहो लिखियल न आहे सांभा। ज़मीन था खेड़ियो। हलो तव्हांजे पीउ जी ज़मीन आहे जो खेड़ियो था? हथ कोन लॻो थो। जानो साईं के हक़ जी ज़मीन कोन था कयूं, वरनि जी ज़मीन पहला आबाद था कयूं। ज़मीन साई थींदी त दुआ कंदी साईं। वॾा दुआऊं खटण वारा आहियो। निकिरो कयां हुन बुछड़ो। नको जानू साईं, जेसी ताईं फ़कीर खादिम साईं न ईंदो असां न निकिरंदासीं। अरे हेॾे पराई ज़मीन ते कब्ज़ो वरी ॾाॾर था कयो। खादिम जे बाबे जी ज़मीन आहे, रईस चनेसर खान जी ज़मीन आहे। हीअ ज़मीन रईस चनेसर खान जे मुआगे में आहे। काथे रेसे आ दंग, काथे हीअ ज़मीन। मूं छा चयो? कोन ॿुधो? निकिरो था या? नको जानू ॾाढा ई न कर। न नंगर खान का है न डूंगर खान का है। चनेसर जो मुआगो न आहे बाबा, अल्लाह जी ज़मीन आहे। तूं केरु थींदो? मां केरु आहियां? हाँ मां केरु आहियां? मां जानू आहियां, जानू।
खानज़ादी छो चुप चुप आहीं? ख़ैर ताहे निंड नथी अचई? अम्मा ही मिल्कियत ही ज़मीनूं कहिड़ी कम जूं जिते आज़ादी न हुजे? अम्मा सरदारनि जूं हवेलियूं कोट अथई, पर तोखे आज़ादी छाजी खपे? सॼो ॻोठ पियो आहे। अम्मा मां शहर में पढ़णु चाहियां थी। शहर में हुआसीं त रोज़ स्कूल वेंदी हुयसि। बाबा जे मरण खां पोइ शहर जो मुंहुं ॾिसण खां त सिकी मुई आहियां। अम्मा कहिड़ी ॻाल्हि करी? ही ज़हरीला तोखे छॾींदा शहर पढ़ण लाइ? हिननि त ॻोठ मां छोकिरियुनि जो स्कूल पटाए पंहिंजे भाण जी कोठी ठाहे छॾी आहे। पर अम्मा मां ज़रूरु पढ़ंदसि, बे इल्म ऐं जाहिल थी कान जलींदसि। छाए अञा पयूं जागो? अबा घर में आहियूं। टाइम ॾिठो अथव कहिड़ी पचाई पिया कयो? आउं मथे महीने शहर पढ़ण वेंदसि। शहर पढ़ण वेंदी आहे? नंकर ख़ान जी धीअ चनेसर ख़ान जी भेण छोकिरे सां गॾु पढ़ंदी, अंग्रेज़ी पढ़ंदी? तो इहो सोचो कीअं? इहा ॻाल्हि तुंहिंजे दिमाग़ में आई कीअं? ॿुधाए। मां त केतिरनि ॾींहंनि खां वठी तुंहिंजी वाट पियो निहारियां। शेरल अॼु चनेसर जी बुखी बंदूक जो पख न थिए त सॼे असले खे साड़े छॾियां। चनेसर अॼु मां तोखे मारण कोन आयो आहियां, महिमान थियण प्यार करण आयो आहियां। हिक ॻाल्हि तोखे चवण आयो आहियां चनेसर, मुंहिंजा तुंहिंजे टे प्रांत टे अमा जो मौत, मूमल जो मौत, अलहंदे जो मौत, अलहंदे जो टे मौत कयां तो तुझी जान आहे हिकड़ी ऐं मुंहिंजा प्रांत तोखे टे भेरा जीआरींदुसि ऐं टे भेरा मौत ॾींदुसि। छा? टे भेरा मौत, टे भेरा। अरे तू हितां बचंदे त पोइ न। बस